तीजरी माता की जय। A very good evening to all of you present here. We will begin this program by inviting Mrs. Geeta Nichani, Mrs. Sunita Vadva, Mrs. Mamta Hemdev, and Mrs. Mukta Sharma to present their skit Soni Teach. Can we please have a round of applause for them? हाणे त रसोई थी वई मुंहिंजी, मां त ॾिसां व्हाट्सएप में छा आयो आहे अॼु। अरे टीज जा मैसेज था अचनि, 10 तारीख़ टीज आहे। नुंहं खे सॾु करे चवांसि त हिन जी पहिरीं टीज अथसि। सोनी बेटा, ओ सोनी बेटा, हेॾे त अचु लाल। हाँ मम्मा अचां थी, ॿुधायो। अच्छा, तव्हांजे लंडन में टीज थींदी आहे, कन मल्हाईंदा आहियो? न ही टीजरी छा थींदो आहे? हे बेटा, इहा टीजरी कुंवारियूं छोकिरियूं पंहिंजे सुठे वर घर लाइ रखंदियूं आहिनि ऐं शादीशुदा पंहिंजे पतीअ जे वॾी उमिरि ऐं सिहत लाइ रखंदियूं आहिनि। न मम्मा, पर सुभाणे त मुंहिंजे घर में मुंहिंजो त किटी थी हले, उन में लज़ानिया, मैश पोटेटो, पिज़्ज़ा, बर्गर इहो हूंदो त मां होॾे वेंदमि। सुभाणे किटी ते वञा थी ऐं विर्त त मां संडे रखंदमि, छो त संडे हॉलीडे थींदो आहे। हे माता रानी, अलाए मुंहिंजो पुटु काथों इहा लंडन वारी वठी आयो आहे। मां थी ॻाल्हायां टीजरी ऐं विर्त जूं ॻाल्हियूं, त हीअ थी करे किटी पार्टी जूं ॻाल्हियूं। न बेटा, इहा किटी पार्टी सभु ॿिए ॾींहुं करे सघिबो आहे, पर इहा टीजरी उन ॾींहुं उन वार ऐं उन तिथ ते ई कबो आहे। अच्छा ठीकु आहे मम्मा, तव्हां चओ था त मां ॿुधां थी। ठीकु आहे, ॿुधायो छा कबो आहे? हिन में बेटा सुबुह जो हिकु ॾींहुं अॻु में मेहंदी लॻाइबी आहे। हुन खां पोइ सुभाणे ते सुबुह जो ॾंदड़ न कबो आहे, मुसाक सां ॾंद साफ़ु कबा आहिनि। पोइ सनानु पाणी करे गौरी माता ते जल चाढ़णु वञिबो आहे। पोइ सिज ढले ब्राह्मण वटि वञी कथा ॿुधी घरु अची करे पोइ चंड खे अर्घु ॾेई ऐं सभिनीनि वॾनि खे आशीर्वाद वठी इहो विर्त छोड़बो आहे। अगरि बारिश पए त, चंड न निकिरे त पोइ मां छा कयां वरी? पोइ सुभाणे सूरज देवता ते जल चाढ़े, तुलसीअ ते जल चाढ़े पोइ विर्त छोड़बो आहे। हे बाप रे, माय गॉड, हेॾो वॾो विर्त। मम्मा मुंहिंजी किटी। किटी संडे, टेल योर फ्रेंड्स। छा मां लंडन वारी खाईंदड़ पीअंदड़, मां विर्त सॼो ॾींहुं काथो रखी सघंदमि? मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। पहिरीं त अगरि मुंहिंजी ससु चवे मां न ॿुधां त पोइ अलाए छा थींदो। मां त वञा मेहंदी लॻाइण ऐं ॿुधां। ठीकु आहे मम्मा, अचां थी मेहंदी लॻाइण। अॼु त ॾाढो सुठो ॾींहुं आहे भई, घर में केर बि न आहे, आराम सां पेपर तो पढ़ी सघां। छा आहे भई? हनी हनी ॾिसो मुंहिंजे हथ में मेहंदी लॻल। अरे अॼु छा स्पेशल जो मेहंदी लॻाई थी? सुभाणे टीजरी आहे, तव्हांजी लंबी उमिरि वास्ते मूंखे विर्त रखिणो आहे। सुठो सुठो। पर मूंखे हे सम्झ में नथो अचे, मां विर्त रखां तव्हांजी लंबी उमिरि वास्ते। हे कीअं न टेक्निकली तो सम्झ में अचे न प्रैक्टिकली तो सम्झ में अचे। अयो सोनी डार्लिंग, इहा विर्त त माता पार्वती भगवान शिव खे पंहिंजे पतीअ रूप में पाइण इहो उत्तम विर्त रखियो हुयो। तूं बि ज़रूर रखजे। अगरि मां तव्हांजे लाइ विर्त रखां थी त तव्हां बि मुंहिंजी लंबी उमिरि वास्ते विर्त रखो। अच्छा ठीकु आहे, रखां तो मां। हल बस ॿई मिल करे असां ॿई गॾिजी थी करे विर्त छोड़ंदासीं। सो स्वीट हनी। अचो, अगरि तव्हां विर्त रखो था त मां तव्हांखे मेहंदी जो सुगन बि कयां थी। यू सो स्वीट। हाणे ॿियो ॾींहुं आहे, अधु ॾींहुं गुज़री वियो। मां छा कयां, मुंहिंजे पेट में त बुख थी लॻे, ॾींहुं ढलजे ई नथो पियो। अरे सोनी, थोड़ा सब्र रख, बस अधु ॾींहुं त न आहे। मां डाइटिंग करे थी सघां, पर फास्टिंग त माखो नथो पुॼे। मुंहिंजे त दिमाग़ में किटी थी हले पई। अरे बाबा, तू ध्यान ॿिए किटे पटाए। अच्छा वे हिकु कमु कर, मां तुंहिंजे लाइ न हिकु सरप्राइज़ गिफ्ट ॾींदो में। तू विर्त फिनिश कर, मां तोखे पोइ ॾींदो में। अरे वाह, छा आहे ॿुधाए त सही। न न न न, हाणे न ॿुधाईंदसि, तू विर्त फिनिश कर पोइ ॿुधाईंदमि मां। ॾिसो इहो बि, मां
टीवी हलायां थी त उन में लज़ानिया जो रेसिपी था ॾेखारनि, केॾी बुख थी लॻे। व्हाट्सअप हलायां थी त मूंखे ऑनलाइन में ॾिसी करे किटी जा माण्हू चवनि था, ए ॾिस असांजी लज़ानी जी रेसिपी आहे सभु। मूंखे त पेट में बुख थी लॻे, मां छा कयां? केर बि मुंहिंजो ॿुधे नथो पियो। हनी सम्झो मुंहिंजो। छा सम्झा बाबा, थोड़ो सब्र रख। ए टीजरी माता, ओ सन गॉड प्लीज लिसन टू मी। हेठि अचो जल्दी त मून राइस थिए न मुंहिंजो कमु थिए प्लीज। हलो ठीकु आहे, त हलूं था असां। मूंखे हिकु आइडिया सुझी आहे, ॿुधो ॿुधो हिते वियो। आइडिया? हाणे छा आइडिया सुझो थी? हिकु आइडिया मुंहिंजे दिमाग़ में छा आयो आहे त आसमान में त सूरज आहे, चंड आहे, तारा आहिनि, ठीकु आहे न? उहे त पंहिंजे वक़्त ते ॿाहिरि निकिरंदा आहिनि। मूंखे ईअं लॻे थो जंहिं महिल सूरज निकिरे त उन जे ऑपोज़िट साइड में वञी करे मां चंड खे अर्घ ॾेई करे, मां पाणी चारे विर्त छोड़े करे मां किटीअ तो थिए हली अचां। तूं ईअं कंदीअ न त किटी छॾ, पिटी छॾ, गिफ्ट भी न मिलंदे पर भगवान खां लिफ्ट जरूर मिलंदे। हे ऐं अॼु भगवान, मुंहिंजी मां खां तूं पक मार खाराइण वारी आहे। ईअं कंदीअ त मुंहिंजो केर बि नथो ॿुधे पियो। थोड़ो सब्र रख ऐं विर्त छोड़। सोनी बेटा 2 + 2 12। पाणी पाणी पी हल, पोइ कथा ॿुधण हलूं था। त पोइ वरी पाणी बि न पी सघंदी आहे जेसि ताईं चंड न निकिरे। तो हलो त कथा ॿुधी अचो। मम्मा मां बि हलां तो कथा ॿुधण। हिकु मिंट मम्मा, हिकिड़ो ॻाल्हि ॿुधो। अॼु हनी बि मुंहिंजे वास्ते विर्त रखियो अथऊं ऐं अॼु ऑफिस बि न वियनि मुंहिंजे करे। सो स्वीट हनी इज़। अरे वाह, तूं त ॾाढो सुठो कयो पुटु। इहो सदा तव्हांजो प्यार क़ाइमु रहे। कथा ॿुधी अचो। हलो मम्मा हलूं था। अरे बाबा ॾाढो कठिन आहे भाई इहो विर्त रखण ऐं ईअं पेट खे ॿधे करे ईअं वेहण। माताऊं ऐं भेनरूं तव्हांखे कोटि कोटि प्रणाम जेको तव्हां अहिड़ो कठिन टीजड़ी जो विर्त त रखां। मां सोचां तो कि असां मर्दनि खे बि इहो विर्त पंहिंजे ज़ालनि जी वॾी उमिरि लाइ, लंबी उमिरि लाइ रखणु खपे। आहे की न? आहे की न? त हलो मां बि मुंहिंजे दोस्तनि खे ॿुधायां तो, पर पहिरियों मां कथा तो फिनिश करे अचां, मूंखे बि बुख लॻी आहे। हलो हलो कथा ॿुधनि हलूं था। मम्मा अचो मम्मा। हरे राम भाभी। राधे श्याम। अचो कथा ॿुधो। हाणे कथा थी शुरू कयां। बोल टीजड़ीअ माता की जय। हिकिड़ो नगर सेठ हुयो, उनखे 7 पुट हुया। हिकिड़े ॾींहुं सतनि खे सॾु करे चए थो त तव्हां कंहिंजे नसीब ते आहियो। सतनि मूं जेके 6 पुट हुया उहे चवनि था त असां तव्हांजे नसीब ते आहियूं, पर 7हों पुटु जेको आहे उहो चए थो त मां पंहिंजे नसीब ते आहियां। नगर सेठ छा कयो, उनखे उनजो हिसो ॾेई करे उनखे अलॻि करे छॾियो अथई। 7हों पुटु जेको आहे ॾाढो सुठो कमाइण लॻो आहे, पर उन जी संगति जेका हुई कुसंगति में थी वियो आहे। उन जी संगति जेका आहे हिकु स्त्री सां थी वई आहे। जेको बि हो कमाईंदो हुयो सभु उन स्त्री खे ॾेई ईंदो हुयो। एतिरे क़दुरु जेको उन जे घर में हुयो उहो बि उन स्त्री खे ॾेई आयो आहे। हिन जी ज़ाल जेका ॾेराणियुनि जे घर में कमु करे पंहिंजो गुज़ारो कंदी हुई। हिकिड़े ॾींहुं जेको आहे टीजी माता जे विर्त जो ॾींहुं आयो आहे। सभिनीनि ॾेराणियुनि जेको आहे मेहंदी लॻाई आहे। बचियल मेहंदी मूं हिन बि मेहंदी लॻाई आहे। सभिनीनि जेको आहे लोलो ठाहियो, लोले जो असुरु कयो आहे। बचियल लोले मूं हिन बि जेको आहे असुरु कयो अथई। सॼो ॾींहुं विर्त रखियो अथऊं। जंहिं महिल चंद्रमा जे उदय थियण जो टाइम आयो आहे, अचानक बादल छाइजी विया आहिनि। चंद्रमा जो जेको आहे परे परे ताईं कोई नामो निशान न पियो नज़र अचे। सती ॾेराणी जेका आहे चंद्रमा जो इंतज़ारु पई करे, पर 6 ॾेराणियूं जेको आहिनि उन्हनि खे अखि लॻी वई आहे। थोरे समय में छा थियो आहे, अचानक जेको आहे बादल छटिजी विया आहिनि। हिन सती ॾेराणी खे जेको आहे चंद्रमा जो सुंदर दर्शन थियो आहे। हिन खे काई पूजा जी सामग्री हुई न। बरसाति जे पाणीअ में जेको आहे हिकिड़ो अर्घ जो दोनो तरंदो पियो अचे। उहो दोनो खणी करे हिन अर्घ ॾिनो अथई। जीअं ई अर्घ ॾिनो अथई, हिन जे पति खे जेको आहे सद्बुद्धि थी आहे।
जेको बि धन उन स्त्री खे ॾिनो हुयईं उहो विरी करे उन खां वापसि वठी पंहिंजे घर आयो आहे। ॿिन्हिनि जी जेका राति आहे खिल ख़ुशीअ में गुज़री आहे। सुबुह जो हिननि ॿिन्हिनि खे अखि लॻी वई आहे। ॾेराणियूं उथियूं आहिनि, छा ॻाल्हि आहे भई असांजी ॾेराणी अॼु कम ते न आई आहे, हलो हली ॾिसूं। अची ॾिसनि थियूं त हिन जे घर में गिलम गालीचा विछायल पिया आहिनि। सभु सुख पदार्थ ॾिसी करे पुछनि थियूं त तुंहिंजो संगीरो कंहिं कटियो? चए थी मुंहिंजो संगीरो जेको आहे टीजड़ी माता जे विर्त रखण सां कटियो। जीअं टीजड़ी माता उन ई सहाय कई तीअं सर्व जी सहाय करे। बोल टीजड़ी माता की जय। हाणे जंहिंमहिल चंद्रमा खे अर्घ ॾींदव, थालीअ में कचो खीर, खंडु, कुमकुम, चांवर, गुल ऐं ॾीओ ॿारे करे चंद्रमा खे अर्घ ॾेई करे आरती कजो ऐं पंहिंजो विर्त छोड़जो। ठीकु आहे बाबा। राधे श्याम। ख़ुशि होजो, ख़ुशि होजो, वधो वसो, ख़ुशि होजो। छा महिमा आहे। हे ॾिसोसि हिनखे, सुबुह लाखो बुख लॻे थी करे मथो ई खाई छॾे। हाणे चए थी मूंखे बुख ई नथी लॻे। इहा ई त थींदी आहे सोनी इन विर्त जी महिमा। तॾहिं त सभई चवनि था तोखे रखण लाइ। या टीजड़ीअ माता जी आसीस आहे बेटा, जो तोखे एतिरी शक्ति ऐं सुठी ॿुधी ॾिनई भई तूं अॼु सुख सां सभु कुझु करे सघे। सोनी हनी उतो हलो, चंड निकितो आहे त अर्घ ॾियूं। चंड जी थाली रखी आहे उते। खणी आ रजा, थाली खणी आ। बोल चंद्रमा देवता की जय। बोल की जय। सोनी तू अॼु मुंहिंजे लाइ विर्त रखियो थी न, तॾहिं वठ इहो गिफ्ट माखा। अरे वाह हनी, यू सो स्वीट हनी। हल असां मम्मा जो हाणे आशीर्वाद खणूं। वॾनि जो आशीर्वाद सुठो हूंदो आहे असां लाइ। हच। गॉड ब्लेस यू ऑल बेटा। वधो वसो, ख़ुशि हुजो। तव्हांजो प्यार सदाई ईअं कायम हुजे। थैंक यू मम्मा, थैंक यू। सभिनीनि खे टीजड़ीअ जूं लख लख वाधायूं। जीअं असांजी हिन सोनी नुंहं खे जेको आहे टीजड़ी माता जे विर्त रखण सां अलौकिक शक्ति मिली आहे, तीअं सभिनीनि खे टीजड़ी माता शक्ति ॾे विर्त रखण जी। ऐं हे सिंधियुनि जा मेला हमेशह लॻंदा रहनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल। इहा असांजी लंडन जी छोकिरी अची हिते अची इहो विर्त रखियो आहे। त असांजो हिकिड़ो ई मैसेज आहे त हर कोई टीजड़ी माता खे जो विर्त रखे ऐं पंहिंजी सिहत ऐं लंबी उमिरि लाइ सुख पाए। थैंक यू। थैंक यू।